वज़ीर-ए-आज़म इमरान खान पेट्रोलियम बहरान ते पेट्रोलियम बाबत ख़ास मुआविन नदीम एस बाबर ऐं सेक्रेटरी खे उहिदनि तां हटाए छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत मुल्क में पेट्रोल बहरान बाबत वज़ारती कमेटी जी जांच रिपोर्ट ते फोरेंसिक ऑडिट कराइण जो फ़ैसिलो कयो आहे। फोरेंसिक ऑडिट सां ख़बर पइजी वेंदी त पेट्रोल बहरान में कहिड़ियूं कहिड़ियूं कंपनियूं मुलवस हुयूं। इहा बि ख़बर पवंदी त कहिड़ियुनि कंपनियुनि पेट्रोल ज़ख़ीरो कयो ऐं कंहिं केतिरा पैसा कमाया। गुज़िरियल साल जे पेट्रोल बहरान की जांच लाइ जोड़ियल इंक्वायरी कमीशन सेक्रेटरी पेट्रोलियम समेत केतिरनि ई ऑफिसरनि खे ज़िम्मेवार करार ॾिनो हुयो। पेट्रोल बहरान सां क़ौमी ख़ज़ाने खे 25 अरब रुपयनि खां वधीक जो नुक़सान पहुचायो वियो हुयो। पेट्रोल बहरान बाबत कमीशन की सिफारिश ते जोड़ियल 4 रुकनी वज़ारती कमेटी की रिपोर्ट ते पेट्रोलियम बाबत ख़ास मुआविन नदीम एस बाबर ऐं पेट्रोलियम सेक्रेटरी के उहिदनि तां हटायो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त चइनी वज़ीरनि अलॻि अलॻि रिपोर्ट में पेट्रोलियम बाबत ख़ास मुआविन ऐं सेक्रेटरी के ज़िम्मेवार करार ॾिनो हुयो। वज़ारती कमेटी में आसाद उमर, शीरी रहमान, शफ़क़त महमूद ऐं आज़म सवाती शामिल हुया। रिपोर्ट ईंदड़ हफ़्ते वज़ीर-ए-आज़म खे पेश कई वेंदी। रिपोर्ट काबीना जी मंज़ूरी खां पोइ पब्लिक कई वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर ऐं शफ़क़त महमूद इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पेट्रोलियम बहरान बाबत रिपोर्ट ते खयल क़दमनि खे आगाह कयो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो त वज़ीर-ए-आज़म इमरान खान पेट्रोलियम बाबत ख़ास मुआविन नदीम बाबर खे उहिदो छॾण जी हिदायत कई आहे। पेट्रोलियम बाबत सेक्रेटरी खे बि उहिदे तां हटायो वियो आहे। असद उमर चयो त नदीम बाबर खे हटाइण जो मतिलबु इहो नाहे त उन करप्शन कई आहे। नदीम बाबर ऐं पेट्रोलियम सेक्रेटरी खे उहिदनि तां इन करे हटायो वियो त जीअं उहे जांच ते असर अंदाज़ न थी सघनि।